हेडलाइन्स ॾिठियूं। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। सिंध जी 3000 अरब रुपयनि खां वधीक जी सालियानी बजट पेश कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 22 खां 30% वाध कई वई आहे। तालीम खे सभ खां वधीक 519 अरब रुपया मिलंदा। इहो चवण आहे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। ज़राअत जे लाइ 11 अरब ऐं समाजी तहफ़ुज़ जे लाइ 12 अरब रुपया रखिया विया। सिहत जे शोबे जे लाइ 334 ऐं मकानी इदारनि जे लाइ 160 अरब रुपया रखिया विया आहिनि। आपाशी खाते जे लाइ 94 अरब, तवानाई जे लाइ 77 अरब रुपया रखिया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जी बजट पेश कई वई आहे। सिंध जी नए माली साल 2024-25 जी बजट पेश कई वई आहे। सिंध में अमन अमान जे लाइ 194 अरब रुपया रखिया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह जो बजट तकरीर जे दौरान इहो चवणु हो। अव्हांखे आगाह कंदासीं। सिंध जे 3000 अरब रुपयनि खां वधीक जी सालियानी बजट अॼु पेश कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि में 22 खां 30% वाध कई वई आहे। तालीम खे सभ खां वधीक 519 अरब रुपया, ज़राअत जे लाइ 11 अरब रुपया ऐं समाजी तहफ़ुज़ जे लाइ 12 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिहत जे शोबे जे लाइ 334 ऐं मकानी इदारनि जे लाइ 160 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर अॼु बजट पेश कई आहे। आपाशी खाते जे लाइ 94 अरब, तवानाई लाइ 77 अरब रुपया रखिया विया आहिनि। सिंध में अमन अमान जे लाइ 194 अरब रुपया रखिया विया आहिनि। अव्हांखे आगाह कंदासीं। सिंध जे नाणे खाते वारे वज़ीर ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नए साल 2024-25 जी बजट पेश करे छॾी आहे।